बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद। हक मौजूद, पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। सूफी फ़कीर जान मोहम्मद जानन चंद सादिक अली अल हैदरी रहमतुल्लाह अलैह साईं जा फ़ुक़रा सामी सदोरा। इन सिलसिले में तव्हां सभिनी जी तमामु फ़ुक़राहनि जी तमामु मोहबतुनि जी आजियां। अॼु कचहरी आहे फ़कीर जान मोहम्मद जानन चंद साईं जिन जे तालिब मर्दान अली साईं जी। फ़कीर मर्दान अली साईं सां मुंहिंजी ज़ाती मुलाक़ात 1991 में फ़कीर जान मोहम्मद जानन चंद साईं जिन जो जॾहिं मूं तालिब थियुसि उन वक़्त में मुंहिंजो सरकार सैयद हुसैन शाह जहानिया रहमतुल्लाह अलैह साईं जिन जो मकान हुसैनाबाद हैदराबाद में आहे उते अचु वञु मुंहिंजी हूंदी हुई। हुसैनाबाद में अचु वञु 1988 खां शुरू थी, पर पोइ मालिकनि जे इन कुर्ब में साईं हुसैन शाह जहानिया साईं वटि मूं हाज़िर थींदुसि, उते ई ईंदो हो। ऐं तॾहिं हीअ अञा तालिब न हुआ त हिननि जो नालो जेको मशहूरु नालो अॼु बि अथनि उहो भूरो लाहौती। ओड़ो पाड़ो दोस्त अहबाब सभु खेसि भूरे लाहौती जे नाले सां सॾींदा हुआ, ॼाणींदा हुआ। प्यारी सूरत, मोहबत करण वारो माण्हू, न्याज़ निवड़त वारी सूरत। ऐं फ़कीर साईं जे तालिब थियण खां पोइ 1992 में मर्दान अली साईं फ़कीर जान मोहम्मद जानन चंद साईं जिन जा तालिब थिया ऐं खेनि इस्म मिलियो मर्दान अली। सो फ़कीर मर्दान अली साईं जामे मौजूदु आहिनि। घणियूं कचहरियूं रहियूं मुंहिंजियूं साणनि। फ़कीर पाक कदम घुमाया रहिया फ़कीर मर्दान अली साईं जे मकान ते उते हुसैनाबाद में। 92 में बि आया उते ऐं उते ई तालिब थियो फ़कीर मर्दान अली जानन चंद सरकार जिन जो। ऐं उनखां पोइ बि 93 में 94 वारी जेका आहे आख़िरी वीडियो आहे कचहरी जेका फ़कीर साईं जिन जी, उनजो हिकिड़ो हिसो फ़कीराबाद में भरियोसीं ऐं पोइ मालिकनि कुर्ब कयो, उतां खां गॾिजी सफ़र करे हैदराबाद आया फ़कीर जान मोहम्मद जानन चंद सरकार मुर्शिद पाक। ऐं उन जो बक़ाया हिसो जेको आहे पोइ अची असां हिते भरियो फ़कीर मर्दान अली साईं जे मकान ते 1994 वारी जेका वीडियो रिकॉर्डिंग आहे। उहा ई आख़िरी वीडियो रिकॉर्डिंग बि उहा ई आहे। सो इहो बि शर्फ़ संदन इन मकान खे हासिलु थियो। साईं जूं कचहरियूं उते महफ़िलूं ऐं वीडियो रिकॉर्डिंग ऐं ॿियो बि पाण बि ॿुधाईंदो पंहिंजी कचहरी में फ़कीर मर्दान अली साईं त केतिरा घणा ई माण्हू ईंदा रहिया साईं जे मकान ते। फ़कीर साईं जो ईंदा त पोइ माण्हू जिन खे ख़बर पवंदी हुई त उहे ज़रूरु हली ईंदा हुआ फ़कीर जानन चंद साईं सां मिलणु। ऐं उन में हिकु अहम शख़्सियत जेका हूअं ई फ़कीर जानन चंद साईं सां मोहबत में गॾोगॾु रहिया साईं ॼाम साकी साहब, उहे बि हिते हिन मकान ते आयल आहिनि जेको हींअर फ़कीर मर्दान अली जो मकान आहे। उन वक़्तु इहो संदसि ई मकान हो। सो हुसैनाबाद हैदराबाद में उते ॼाम साकी साहब जूं कचहरियूं फ़कीर जान मोहम्मद जानन चंद साईं सां ऐं ॿियनि शख़्सियतुनि जूं बि, पर जेको ख़ासि असांखे साॻी ॻाल्हि यादि आहे ऐं जेके मुस्तक़िल साईं सां गॾु रहिया, साबित कदम रहिया। ऐं लॉन्ग मार्च जेका अमन मार्च साईं ॼाम साकी कई हुई, उन में बि फ़कीर साईं सां गॾु ई हुननि तां शुरूआति कई ऐं पोइ फ़तेह अली सरकार, शहीद नसीब अली साईं, उहे लॉन्ग मार्च में ॼाम साकी साईं सां गॾु आया वेंदे यको हैदराबाद हुसैनाबाद ताईं। सो अहिड़े हिसाब सां वधीक कचहरी फ़कीर मर्दान अली साईं जी ॿुधूं था। तमामु मोहबती सूरत आहिनि, न्याज़ निवड़त उहो त उहो ई वड़ आहे असांजो इंसान दोस्ती। तालिब थिया त पोइ अञा ई वधीक ई उहो त वरी मार्फत जे मुल्क जा बि थी विया।
सो ऐं ही कचहरी जेका वीडियो रिकॉर्डिंग हाणे ॾिसंदासीं ॿुधंदासीं, इहा कुर्ब करे असांजे दोस्त हुसैन बख्श सोलंकी, तालबी जो नालो अथनि आशिक अली, हुसैनाबाद हैदराबाद जा, उन्हनि इहा रिकॉर्ड करे कुर्ब करे मोकिली, जेका सामी सदोरा में शामिल कजे थी, पेश कजे थी तव्हां सभिनी संगत मोहबत वारनि सां, वंडिजे थी हिते। सदाईं गॾु आहियूं, अचो फ़कीर मर्दान अली साईं जी कचहरी ॿुधूं, साथ सलामत सदाईं गॾु, या अली मदद हक़ मौजूद, पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। घणी अर्ज़ है त असां अलमदार अलम वारा पहिरीं सुन्नत जमात में, पोइ शिया, हुई इश्क जी ॻोल्हा, मालिक जी ॻोल्हा हुई। ईअं कंदे कंदे सॼी दुनिया रुलियासीं, लाहौर हेॾां होॾां घणी घुमियासीं, मुल्तान सभु कुझु, सैयद पीर फ़क़ीर घणी घुमियासीं। हिकिड़े ॾींहुं घुमंदे घुमंदे आख़िर साईं हुसैन शाह सां असांजो वास्तो थी वियो। पोइ हिते जेको मेखानो बि ठारायोसीं, पोइ हिते अची फ़क़ीर पाक असांखे मिलियो। पहिरीं नज़र में असां ॾिठो साईं खे धोती जणिया तिलक, असां चयो हीउ केरु? त साईं चयो बाबा इहो ई अथव, साईं हुसैन शाह चयो बाबा इहो ई अथव। असां जेॾी महिल साईं खे ॾिठोसीं पहिरीं नज़र में ई असां त जुड़ो कर लुटिजी वियासीं। उन खां पोइ हलंदे हलंदे आख़िर असां साईं जी दावत कई, साईं खे चयोसीं साईं असां वटि अचो। साईं वियो हुर वटि, हुर खां पोइ कोटड़ी में उते वियो साईं। मूंखे चई साईं असां ॿिए दफ़ा तो वटि ईंदासीं महिमानी खां। मूं सॼी राति वेठो जाॻुसि पियो। सुबुह जो वरी गाॾी काए वियुसि साईं वटि। मूंखे साईं मूंखे ॾिसी चई मर्दान फ़क़ीर तो छॾियो त कोन असांखे? मूं चयो न धणी किथे थो छॾियां। साईं खे वठी हिते आयासीं, साईं हिते आयो, असां उन ॾींहुं तालिब थियासीं सुबुह जे टाइम ते। राति जो साईं खे चयोसीं, साईं चयो ठीकु आहे भाउ। साईं नसीब अली साईं खे चयोसीं साईं असां तालिब था थियूं। चए भाउ पंहिंजो पाण ॻाल्हायो थो वञे, चयोसि धणी खे। कमरे में असां कोठी में साहिब में खाने में साईं खे चयोसीं साईं असां तालिब था थियूं। असांखे ॾिसी चई माण्हू भॼनि पिया, तव्हां अचो पिया? मूं चयो हा धणी असां त ईंदासीं। चई ठीकु आहे। पोइ नसीब अली सरकार असां वियासीं, वञी हाल वसीलो ऐं मिठाई वठी आयासीं। सुबुह जे टाइम ते असां तालिब थियासीं। उन दौर में असां तालिब थियासीं। असां ते इस्म आयो फ़क़ीर पाक जो, मर्दान अली फ़क़ीर। उन खां पोइ फ़क़ीर पाक असां वटि ईंदो ई रहंदो, सदाईं असां वटि ईंदो हो। माना साईं जो हिते ई जान हो, जेतिरो जॾहिं बि ईंदो हो त असां वटि ईंदो हो। पोइ हिते साईं जाम साकी, ॿिया बि सियासी अख़बार जा नुमाइंदा हे हो वकील, इहे सभु असां वटि ईंदा रहंदा हुआ। वॾा कचारा रंग राज लॻा पिया हूंदा हुआ धणी जा। पोइ आख़िर हलंदे धणी पाक रिसालो मुकमल कयो। रिसालो अची बाबा रिसालो, उहो साईं मोहबत साईं जॾहिं तालिब थी आयो, इहो साईं मोहबत साईं कमु कयो रिसालो। ऐं इहो जेको पहिरीं त पंहिंजा ॿोल साईं तालिब थियो, तालिब थियण खां पोइ साईं जो इश्क ॾिसी सरकार मूंखे चयो कि मर्दान अली इन जो इश्क त ॾिस। मुंहिंजो धणी हक़ आहे, वाक़ई मोहबत अली आहे। पोइ धणी जो रिसालो पहिरियों, ॿियो, टियों, चोथों, पंजों, तॾहिं साईं किथे हूंदो फ़क़ीराबाद में, धणी पाक फ़क़ीराबाद में हूंदो। असांजो बि वालिद साहिबु कुझु टाइम खां पोइ जामू करे पोइ सरकार ते डायरेक्ट आयो, सिधो असां वटि अची हिते रहियो कुझु टाइम। असांखे चई धणी मुंहिंजो धणी आउं त माड़नि में फासी वियो बाबा खे हिते रखियो अथमि। मूंखे पुठनि ते अचणी टी मर्दा फ़क़ीर तो वाह जो कमु कयो आहे, माण्हुनि खे छॾ तूं, माण्हुनि जो छा आहे, तो पंहिंजी पीढ़ पकी करे छॾी बाबा, तूं घबरा न, कंहिं ॻाल्हि जो ख़्यालु न कर, असां सां गॾु आहियूं। मुंहिंजो धणी कुर्बन तव्हांजा अहसान।
पोइ हिते फ़क़ीर पाक असां वटि रहंदो हो। पोइ इहे जाम साकी वारा ॿिया बि कई वकील जज हे हो सियासी माण्हू कई था जाम साकी त कुझु टे महिल असां वटि रहियो ई पियो हूंदो हो। पोइ धणीअ मोहबत अली साईं किसटूं बि हुते भरियूं आहिनि। साईं वटि वॾो मवाज़ आहे साईं मोहबत अली साईं वटि। छो मालिक ई असांखे चयो बाबा ने इश्क त ॾिस मर्दान अली, मुंहिंजो धणी ने इश्क खे सलाह में सुजूद आहे, वाक़ई में जो इश्क आहे। पोइ इहो हलंदे हलंदे धणी असांखे चयो कुझु टाइम खां पोइ वरी आयो चकर हणी हितां ईअं आयो अस्पताल मां त हुजे कराची मां पोइ वरी आयो सिधो लाड़काणे अस्पताल उतां वरी निकितो। उतां बि माण्हुनि खे फैज़ ॾिनई मिड़ी हिकिड़ो रंग अस्पताल में वञी दाख़िल थियो। उते बि माण्हू कई ठीक कई, डॉक्टर हैरान थी विया हलिया त मुरीद तालिब थी वियुसि हलिया। असांखे चई मर्दान अली असांखे तालिब वञणु नथा ॾियनि, मुंहिंजा कपिड़ा पुराणा थी विया आहिनि ऐं नवां कपिड़ा पाए था अचूं वरी। जो धणी तव्हां मालिक जीअं कंदो करियो, असां त हाणे छा था चई सघूं। त मूं वरी ईंदोसीं नवां कपिड़ा पाए। ठीकु आहे असां सरकार वरी हितां वेंदे रहियो त मुतालबनि खां चकर हणंदे आख़िरी चकर घुमंदे फिरंदे वरी पंहिंजो ॻोठ वियो। पोइ हिकिड़े ॾींहुं साईं मेहंदी साईं जो मेलो हुजे, आउं नसीब अली सरकार बि फुकरा हुते वेठा हुजूं। राति जो फ़ोन आयो चई नसीब अली खे साईं चई तव्हां जल्दी पुॼो हुते। सरकार असांखे वरितो जे मर्दान अली हल उतां कार कईसीं, सिधो वियासीं लाखा वियासीं। उते वञी राति रहियासीं। सुबुह जो असांखे हुकुम थियो त बाबा तव्हां बि अचो फ़क़ीर, पर पोइ असांखे इनायत कई चई तव्हां अचो। असां वियासीं धणी सां वञी मिलियासीं। 2 कलाक पूरी असां सां कचारी कई। धणी ईअं वेठो हुजे कचारी कई। इहो ई पियो नसीब अली साईं खे चयो आहे मर्दान अली पार थो हुजे न हिनखे अॻिते खणी अचो। सरकार बि चयो हा धणी हा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे साईं असांजो। पोइ कुझु टाइम ते कचारी करे पोइ असां ॿिए ॾींहुं वरी निकितासीं। सरकार जिन चयो बाबा हाणे पार त अथव सभिनी जी, साईं नसीब अली खे चई सभिनी जी पार त अथव बाबा। पोइ उतांसीं निकितासीं आयासीं हिते 3 ॾींहंनि खां पोइ हुते जेॾी महिल फुकरा आई फुकरा खे मूं चयो मुंहिंजो यार हलो त हलूं वापसि। यार हींअर त मेले त आहियूं वरी केॾांहुं हलूं। मां चयो न हलो धणी ॾांहुं हलूं। पोइ मंठार अली तुराब अली साईं जो नालो कुर्बान अली साईं जो राति जो ई विया। सुबुह जो आउं बि वियुसि। आउं त सॼी राति मूंखे निंड न पई अचे। हितां कैमरा बि वरितुमि, उन में रील भरायुमि, उहे सॼा सामान खणी आउं निकितुसि। सुबुह असर महिल हुतां त निकिरी वियुसि। हुते वसु ॾिठो वञी त फुकरा हुजे जाम। जीअं बस में वेठासीं ॾिठो त रुॻो फुकरा ई फुकरा हुजे। लथासीं सुबुह जो सवेरे। मूंखे चयो तुराब ऐं चई तोखे ख़बर कोन्हे छा? मूं चयो जी धणी हुकुम करियो ख़बर कहिड़ी? चई तव्हांखे फ़ोन कोन रसियो? मूं चयो धणी न। चई साईं त राति जो बका ते वियो हलियो। मूं चयो धणी थी सघे थो हाणे ख़बर त असांखे हुई जे हिननि खे बि मोकिलियोसीं। मूं चयो यार हलो। धणी जिन चयो त बाबा असांजो कुल्लो बि कंहिंखे नसीबु थींदो, कंहिंखे नसीबु थींदो। असां वियासीं हुते वञी मिलियासीं वेठासीं। पोइ इहे जेकी रीलूं आहिनि केसटूं इहे पूरी रील मूं भरिया वई हुते। साईं जिन खे फिरियासीं साम्हूं नमाज़ बि कईसीं। आख़िरी निशान ताणी बि माना मूं साईं जूं केसटूं या भरी मूवी रीलूं भरियूं। साईं जिन खे वरी बि जंहिंमहिल इहो सॼो कमु करे सुबुह थियो साईं जा जेके बि पुट हुआ पोइ गॾु विहारे चइनि जी तस्वीरूं कढियूं हुयूं। गॾु विहारियूं कढी वेठासीं। पोइ 2-3 ॾींहं हुते हुआसीं। उन खां पोइ जेको सो असां हेॾा आयासीं। रही ॻाल्हि त असांजो महबूब उहो आहे जेको हिन दौर जी 14-15 जी फ़क़ीर पाक जी इज़ारी कई जेको अॻिते ताणी बि ॾींहुं मैशर ताणी बि फ़क़ीर जहिड़ो न थियो आहे न थींदो। असां ॾिठो असां बचपन खां वठी रेडियो सां हुन सां अञा जॾहिं काठ जा रेडिया हूंदा हुआ
रेडिया शुरू थिया असां उन टाइम खां वठी राग सां जान सां वयूं इश्क वारनि जे रॻे राग हलंदा हुआ हींअर त अलाए छा छा पियो हले पर असां जेॾी महिल तालुब थियासीं त ख़बर पईसीं त अड़े भेड़ा हेॾा झंगल जबल अलाए रुली आहियूं मालिक त पंहिंजे पाण में हिते ई घर वेठे मिलियो तूं इहे फ़क़ीर पाक जा अहसान आहिनि असांजे मथां घर वेठे मिलियो फ़क़ीर पाक असां हर ॻाल्हि खां आज़ादु थी वियासीं बुराइनि खां ॾुखियनि कमनि खां ग़लति कमनि खां मौला असांखे वाह जो बचायो फ़क़ीर पाक न हुजे हा त हींअर असां बि न हुजूं हा वाक़ई हक़ीक़त अथव त फ़क़ीर पाक न मिलियो त असां न हुजूं हा छो असांजो ख़ानदान ई अहिड़ो आहे ॾुखियो माण्हू सभु ॾुखिया माण्हू आहिनि पर फ़क़ीर पाक जा इहे अहसान आहिनि जो असांखे इंसान बनाई असां अॼु इंसान आहियूं अॼु फ़क़ीर जा तालुब आहियूं त उन जा ई आहियूं इहे जेके बि अहसान आहिनि उन जा आहिनि हीउ मेखानो बि उन जो आहे मुंहिंजो त न आहे मूं त हिकिड़ो ॿुहारीदार आहियां ॿुहारीदार भंगियाणी आहियां बा हीउ जेको कुझु आहे मालिक उन जो ई आहे असां आरज़ी तौर ते वेठा आहियूं ख़िदमतगार आहियूं महबूब पाक जा मेखानो बि उन जो जान बि उन जो असां बि उन्हनि जा आहियूं फ़क़ीर पाक जेको चयो त असां ईंदासीं असां उन इंतज़ार में आहियूं हीउ जेको तकियो आहे इहो बि फ़क़ीर पाक जो ई आहे तकियो अथसि हिते ई असां वटि बि वेंदा इहो तकियो आहे फ़क़ीर पाक जो ऐं ईंदा असां इंतज़ार में आहियूं ऐं पक असांखे वाइदो कयूं वाइदो पंहिंजो ज़रूरु पारींदा सो असांखे बि बाबा यकीन आहे असांजो ईमान आहे नओं जामू कयो त जानण साईं ईंदो असां वटि असां इन इंतज़ार में वेठा आहियूं पोइ हेतिरो टाइम शायदि इन जे करे अञा रहियो अथसि त फ़क़ीर ईंदुसि ऐं असां ई तकिया ई जान सभु उन जा आहिनि असां त ॿुहारीदार ऐं नौकर आहियूं महबूब जा फ़क़ीरनि जा